ब्यूरो चीफ वसीम इकबाल। ज़िला जैकाबाद जी पुलिस कच्चे जे धाड़ेलनि खां वधीक ख़तरनाक फैशी बणिजी वई आहे। शहरियुनि खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां शहरियुनि ते तशद्दुद करण शुरू, जंहिंमें हिकु नौजवान इमरान कट्टू पुलिस लाकअप अंदर तशद्दुद में क़तल। ज़िला जैकाबाद सिविल लाइन पुलिस जे तशद्दुद ख़िलाफ़ नौजवान इमरान कट्टू जे वारसनि क़ौमी शहरा ते पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो। एहतजाज कंदड़नि रोड ब्लॉक करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे इंसाफ़ जो मुतालबो कियो। ज़िला जैकाबाद पुलिस लाकअप में क़तल थियल इमरान कट्टू जे भाउ तौफ़ीक़ अहमद कट्टूअ जो चवणो त सिविल लाइन पुलिस गुज़िरियल राति ॿारड़े खे चमाट वहाइण वारे मामले ते मुंहिंजे भाउ इमरान ते सिविल लाइन थाणे ते अंसे दाख़िल कराए खेसि लाकअप कयो वियो। सिविल लाइन पुलिस लाकअप में मुंहिंजे भाउ इमरान खे वेश्याणो तशद्दुद जो निशानो बणाए तशद्दुद जी सहपनसां दे मुंहिंजो भाउ सिविल लाइन थाणे जे लॉकअप में फ़ौत थी वियो। असांजी अपील ज़िला जैकाबाद SSP सैयद सलीम शाह खे त SHO सिविल लाइन ऐं समूरनि अमलदारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में असां पुरअमन एहतजाज जी ऑफिस अॻियां कंदासीं। जेका धुर हुई जेका फरियाद हुई उन्हनि पैसा वठी करे पुलिस मारियो आहे ऐं उन में SHO वॾो मुंशी ऐं जेको अमलो हुयो उन्हनि सभी जी मिली भगत आहे। उन भगत करे ही जेको नौजवान 20 सालनि जो आहे इनखे तशद्दुद करे मारियो आहे। इमरान अली कट्टू आहे, पुलिस हेडक्वार्टर में रहंदड़ आहे। इनखे पुलिस दहशतगर्दी करे जेको आहे हथ सां इनखे मारियो आहे ऐं सुबुह उन लाश सिविल हॉस्पिटल में विझी करे हलिया विया आहिनि। उनजे हथ निशान कुटण जा निशान वाधे आहिनि। पुलिस हितां जी जैकाबाद जी इंतिहाई ज़ालिम करप्ट ऐं चोर थी चुकी आहे। हू सिर्फ़ु और सिर्फ़ु माण्हुनि जी हयातियूं वठणु सिखिया आहिनि, कंहिंखे इंसाफ़ कोन था ॾियनि। असां SSP साहिब खे चवंदासीं, SSP साहिब कन खोले करे ॿुध, फ़ौरन ऐं फिलफोर SHO खे अरेस्ट कर ऐं उन अमले खे अंदर कर, न ॿी सूरत में असां लाश खणी तुंहिंजी ऑफिस में अची घेराव कंदासीं ऐं तुंहिंजे गिरबान खे वठंदासीं। हीअ लाश आहे नौजवान जो, हीअ लाश कम ॾियारे SP तोखां पुछंदो। SP चुप करे न वे ऑफिस में, बहितर ईअं आहे SHO खे हाणे जो हाणे अरेस्ट करे लाकअप करे असांजी FIR कटे ऐं इंसाफ़ करे असां इन करे जेको बि आहे SHO सिविल लाइन सर SHO सिविल लाइन आहे, उन में वॾो मुंशी ऐं उन में पूरो अमलो मुलविस आहे जेको आहे। सर इनके गिरफ्तार कॾहिं कयो अथऊं, इनखे घणा ॾींहं थी विया अथऊं? तक़रीबन 9 बजे रात जो 9 बजे छाजी गिरफ़्तार कयो अथऊं? हिकिड़े थप हई अथई ॿार खे।